अस्सलाम वालेकुम नाज़रीन अवी ॾिसी रहिया आहियो सिंधी साज़ टीवी चैनल। महिरबानी करे जंहिं दोस्त वटि मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे थियल त महिरबानी करे मुंहिंजे हिन चैनल सिंधी साज़ टीवीअ खे सब्सक्राइब करियो। नाज़रीन ज़राइनि मूजिब ख़बर पई त सिंध जो नाले वारो रागी तुफ़ैल सजराणी खे हार्ट अटैक पवण सबबि वेझे इस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। नाज़रीन हिकु भेरे ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जो नाले वारो रागी तुफ़ैल सजराणी खे हार्ट अटैक पवण सबबि वेझे इस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। नाज़रीन अवां सभिनी खे हिकु नंढड़ी अर्ज़ु आहे त तुफ़ैल सजराणी जी मुकमल सिहतयाबी लाइ दुआ घुरो त जीअं हू जल्द सिहतयाब थी वञे। ऐं जंहिं दोस्त अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे मुंहिंजे हिन चैनल सिंधी साज़ टीवीअ खे सब्सक्राइब करियो त जीअं हर नए वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां वटि जल्दी पहुची सघे।